नाज़रीन, खानगढ़ तालके जे 6 यूसीज़ में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे खानपुर महर मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर काज़ी खादिम। जी बिल्कुल, खानगढ़ तालके अंदर बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां त खानगढ़ तालके जे 6 यूसिन में हिन वक्त भी बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, उहे बरसाती पानी सबब ॿुॾल आहिनि, जंहिं करे रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जॾहिं त इंतज़ामिया पारां जेके बोर्ड मुतासिर आहिनि या बरसात मुतासिर आहिनि, उन्हनि जी वाहुर न थी सघी आहे। उहे रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार बणियल। हिन वक्त असीं मौजूद आहियूं खानपुर मार वेझो ॻोठ धनेवाई में, जिते रहीम शाह जी दरगाह आहे, जेका क़दीमी दरगाह आहे, उहा बरसातुनि सबब रही पई आहे, जंहिं करे हिते जेके ज़ाइरीन आहिनि उहे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन वक्त जेको आहे सो वाहुर न थियण ख़िलाफ़ जेके ज़ाइरीन आहिनि, तोड़े जो हिते जा मुज़ाविर आहिनि दरगाह जा, उन्हनि एहतजाज कयो आहे। अचो त एहतजाज में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। कहीं भी कोई मिसाल को पैसे वारो या ॿियो टियों कोन थो अचे। असां ग़रीब आहियूं। असांजी इहा अपील आहे त हितां वारा जेका सरदार आहिनि, जेके पैसे वारा आहिनि, उहे मदद करनि। असां रहीम शाह जी इहा तुरबत ठारायूं। इहा अपील आहे वस वारनि खे, सरदारनि खे। रहीम शाह मस्त जो रोज़ो शहीद थी वियो आहे, जेकी फीसला मदद थी सघे करनि। असांजी दरगाह किरी पई आहे। माण्हू अचनि था परदेसी, हिते रातिनि जे लाइ कॾहिं कॾहिं हिकु राति बाराती जे लाइ दुआ घुरदा ईंदा आहिनि। दरगाह पुराणी दरगाह आहे, बारिशनि में किरी पई आहे, छत मत हर शइ ख़तमु थी वई आहे। हाणे माण्हू ग़रीब आहिनि, मुज़ावर ग़रीब आहिनि। असांजी इहा अपील आहे, लिहाज़ा महिरबानी करनि, हे असांखे ठाहे ॾियनि। हुकूमत खे अपील आहे, ख़ाननि खे अपील आहे, कोई ज़िम्मेदार आहिनि, कोई पाड़े जा अमीर तरीन हस्ती आहिनि, हो अचनि पाण ॾिसनि। सरदार मोहम्मद बख्श खान खे, सरदार अली गौर खान खे त हिन जी वावर कराइनि। हुकूमत खां अपील वठी ऐं हे तयारु कराई वञे। असांखे ॿियो इतराम कोन्हे को, अॻ में बेड़ा पार थींदा। पाली तो मुंहिंजो अलाह पाक कयल अलाह जी आहे। हा जी बिल्कुल, तव्हां हिते एहतजाज में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त अॼु तक़रीबन 15 ॾींहं आहे ही दरगाह किरी पई आहे, जंहिं असां वटि हिन वक़्त ताईं केर बि लड़ी न आयो आहे। हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत, तोड़े औक़ाफ़ खाते ऐं हितां जे सरहंदी वारनि खे त फौरी तौर ते नोटिस वठी ही दरगाह जो तामीराती कमु करायो वञे, त जीअं हिते ईंदड़ जेके परे परे खां ज़ाइरीन आहिनि उहे मुश्किलातुनि खां बची सघनि ऐं पंहिंजूं जेके उमेदूं खणी अचनि था उहे पंहिंजूं पूरियूं करे सघनि। जी।